नासिर हैदराबाद के बल्दिया थाने की पुलिस मुबैना मुकाबले में ॿिनि नौजवाननि के हाफ फ्राई करे छॾियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवाननि जे वारसनि पुलिस मुकाबले के जड़तू करार ॾेई छॾियो आहे। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद बल्दिया थाने की पुलिस मुबैना मुकाबले में ॿिनि नौजवाननि खे हाफ फ्राई करे छॾियो आहे। पुलिस दावा कई है तो फायरिंग के ॾे वठ खां पोइ जवाबदारनि खे हथियारनि समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो आहे। ज़ख़्मी नौजवान जी अमड़ ऐं ॿियनि वारसनि पुलिस मुकाबले के जड़तो करार ॾेई छॾियो आहे। नौजवान के भाउ जो चवणु आहे त राजा के बल्दिया पुलिस 5 ॾींहं अॻु पठान कॉलोनी वटां बिरयानी के ठेले तां गिरफ़्तार कयो हो। जॾहिं त ज़ख़्मी नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त चांग ॻोठ में असांजो कंहिं बास धुर सां प्लाट जे तकरार ते जहिड़ो हलंदड़ आहे, जंहिं ते पुलिस बास धुर जी वंगार वंदे मुख़्तलिफ़ टाइम ते असां ते केस दाख़िल कंदी आहे। पुलिस जेके केस शो कया आहिनि, जेके केस ज़ाहिर कया आहिनि, उहे सभु कूड़ा केस आहिनि। 5 ॾींहं अॻु 3 तारीख़ ते राजा ऐं ॿिया उन जा जेके केस में नामज़द हुया उहे कोर्ट विया हुया हाज़िरी ते, जिथे कोर्ट सगोरी हिननि खे बाइज़त बरी करे छॾियो। ही कोर्ट सगोरी खां जॾहिं घर अची रहिया हुआ त पठान कॉलोनी वटि बिरयानी जे ठेले तां बल्दिया जी पुलिस हिननि खे गिरफ़्तार कयो ऐं 5 ॾींहं पुलिस हिन खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखंदी आई ऐं पुलिस 1 लख रुपया हिननि जो चवणु आहे त रिश्वत घुरी हिन खां, न ॼण तां नौजवान खे टंगे में गोली हणी माज़ूर करे छॾियो। जी GM, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।